नासी फड़ी वसीर बिलावल भुट्टो सरदारी जे दौरे ते न्यूयॉर्क पहुंची पियो। बिलावल भुट्टो सरदारी अॼु अमेरिकी फड़ी वसीर एंटोनी ब्लिंकन सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात दौरान पाक अमेरिका बतरफ़न लाॻापनि ते गुफ़्तगू कई वेंदी। फड़ी मामलनि जी ममलिकती वसीर हिना रब्बानी खरमौश बिलावल भुट्टो अॼु ग्लोबल फूड सिक्योरिटी इजलास में शिरकत कंदा। ख़मीस ॾियारे इस्लामती काउंसिल जी खुलियल कचहरी में शरीक थींदो। बिलावल भुट्टो जूं गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल ऐं इस्लामती काउंसिल जे सदर सां बि मुलाक़ातूं थी सघनि थियूं। बिलावल भुट्टो इटली जर्मनी जे फड़ी वज़ीरनि सां बि मुलाक़ातूं कंदो। 21 मई ते चीन ऐं 23 मई ते स्विट्ज़रलैंड जो बि दौरो कंदो। आगाह कई विया कि फड़ी वसीर बिलावल भुट्टो सरदारी 3 ॾींहं जे दौरे ते न्यूयॉर्क पहुची वियो आहे। बिलावल भुट्टो सरदारी अॼु अमेरिकी फड़ी वसीर एंटोनी ब्लिंकन सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात दौरान पाक अमेरिका बतरफ़न लाॻापनि ते गुफ़्तगू कई वेंदी। फड़ी मामलनि जी ममलिकती वसीर हिना रब्बानी खरमौश बिलावल भुट्टो अॼु ग्लोबल फूड सिक्योरिटी इजलास में शिरकत कंदा। ख़मीस ॾियारे इस्लामती काउंसिल जी खुलियल कचहरी में शरीक थींदो। बिलावल भुट्टो जूं गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल इस्लामती काउंसिल जे सदर सां बि मुलाक़ातूं थी सघनि थियूं। बिलावल भुट्टो इटली जर्मनी जे फड़ी वज़ीरनि सां बि मुलाक़ातूं कंदो। 21 मई ते चीन ऐं 23 मई स्विट्ज़रलैंड जो बि दौरो कंदो। फड़ी मामलनि जी ममलिकती वसीर हिना रब्बानी खरमौश बिलावल भुट्टो अॼु ग्लोबल फूड सिक्योरिटी इजलास में शिरकत कंदा। ख़मीस ॾियारे इस्लामती काउंसिल जी खुलियल कचहरी में शरीक थींदो। बिलावल भुट्टो जूं गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल ऐं इस्लामती काउंसिल जे सदर सां बि मुलाक़ातूं थी सघनि थियूं। बिलावल भुट्टो इटली जर्मनी जे फड़ी वसीर सां बि मुलाक़ातूं कंदो। 21 मई ते चीन ऐं 23 मई स्विट्ज़रलैंड जो बि दौरो कंदो।